कीअं पिया महसूस कयो तव्हांजा हौसला सर अञा बुलंद थिया आहिनि हौसला माशाअल्लाह बिल्कुलु मज़बूत थिया आहिनि मज़बूत इरादा इंशाअल्लाह कामयाबियूं माने वापसि वरंदासीं। साईं मोहम्मद अली शर साहब लतीफ़ जी नंगरीअ खां अवां पैदल पंधु हींअर ताईं बि राति थी वई आहे तव्हां हलो पिया था अवां जा हौसला कीअं आहिनि उन जे बारे में दोस्तनि खे मैसेज ॾियो। जीअं जीअं असां जेको सो वधूं पिया असांजा हौसला अञा मज़बूत थियनि पिया इहो जेको सो जीअं जीअं असां अॻियां वधंदा वञी पिया हौसला मज़बूत थियनि पिया ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजी मंज़िल माणे रहंदा। अच्छा सर तव्हांजी अॼु स्टे किथे आहे साईं? स्टे मुंहिंजी अॼु मटियारी में आहे। मटियारी हितां 13 किलोमीटर आहे हींअर वाइंड अप करण जो प्रोग्राम आहे या मंज़िल अञा और बि आगे? न साईं खैबर में वेलकम आहे हिकिड़े दोस्तनि जो अॻियां खैबर दोस्तनि फ़ोन कई आहे वेचारनि में इंतज़ारु पिया कयूं। वॾी महिरबानी साईं अब्दुल जब्बार साहब अवां कीअं महसूस पिया था कयो हथनि जी हासिलात लाइ जेका तव्हां जंग छोटी आहे? असां जीअं त दोस्तनि जे तावन सां वधीक असांजो हिकिड़ो जोश ऐं जज़्बो पैदा थियो आहे इंशाअल्लाह अहिड़ो दोस्तनि जो तावन रहियो त कामयाबी यकीनी रहंदी इंशाअल्लाह ताला। साईं शफी साहब उस्ताद इतिहाद जिंदाबाद सर कीअं पिया महसूस कयो उस्तादनि जे हथनि जी हासिलात लाइ? साईं उस्ताद अंकल जा असला लाइ जंहिं लॉन्ग मार्च शुरू थियो त उन महिल त असां अञा थोरो सुस्तु वियासीं पर जीअं जीअं असां एतिरो सफ़र कयो असांजो हौसलो बुलंद थींदो वञे ऐं इंशाअल्लाह ताला इन ताक़त सां इन दोस्तनि जी ताक़त सां इंशाअल्लाह कराची पहुचंदासीं। साईं असांजो करीम साहब सर जीअं असीं लॉन्ग मार्च शुरू कई आहे त असां जीअं पोइ तीअं वधीक गरम थींदा वञूं माना असांजा हौसला अञा बुलंद मज़बूत थींदा था वञनि इंशाअल्लाह ताला असांजी इहा लॉन्ग मार्च ॾींहुं राति जारी रहंदी ऐं जेको असांजा जेके मुतालबा आहिनि ऐं गवर्नमेंट खां पंहिंजा मुतालबा मञाईंदासीं जेको असांजो 29 तारीख़ इंशाअल्लाह ताला मेगा प्रोटेस्ट थींदो उहो उस्ताद वॾे जोश ऐं जज़्बे सां थींदा हौसला वधीक बुलंद थींदा पिया वञनि इंशाअल्लाह ताला। महिरबानी साईं तव्हां इहो ॾिसी रहिया आहियो त असां उस्ताद सां गॾु पैदल पंधु हींअर राति जे टाइम ते बि वञी रहिया आहियूं। साईं मोहम्मद अली शर साहब जी अॻुवाणी में साईं शमसीन जमाली साहब हीअ असांजा दोस्त मोटरवे ते गाॾियूं चेक करे रहिया आहिनि। उस्ताद इतिहाद जिंदाबाद उस्ताद इतिहाद उस्ताद इतिहाद जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा कदम बढ़ाओ शहर साहब कदम बढ़ाओ शहर साहब जीना होगा मरना होगा जिंदाबाद।